अफ़सोसनाक ख़बर ॾियूं हैदराबाद खां होसड़ी वारे इलाक़े में तेज़ रफ़्तार डंपर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में हिकु ॼणो फोत थी वियो आहे। फोती जी सुञाणप 23 वरनि जे रिज़वान बिहारी तौर थी आहे। ज़ख़्मी सलीम सोलंगी खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवण त डंपर खे तहवील में वठी छॾियो आहे। ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं बनाज़ हैदराबाद खां, जिते हूसड़ी वारे इलाइक़े में तेज़ रफ़्तार डंपर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो, नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। फौत जी सुञाणप 23 वरनि जे रिज़वान तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी सलीम सोलंगी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त पुलिस डंपर खे तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो आहे। इन बाबति अपडेट्स मालूम कयूं था। नथूराम असां लाइन ते मौजूदु आहे। जी नथू, अपडेट कजो, जवाबदार जी गिरफ़्तारी बाबति पुलिस जो छा चवणु आहे? जी बिल्कुल, हैदराबाद जी जो हुसड़ी वाले इलाके में तेज रफ्तार डंपर जो मोटरसाइकिल से टक्कर थियो है, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार एक ॼणो फोत ऐं एक ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। नथूराम, वरी महिरबानी तफ़सील लाइ।